मसइले खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे इलाइक़े फलूं जे बुनियादी मर्कज़ में सिहत जूं आम सहूलियतूं अणिल हुअण करे मरीज़ सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था असद छह जी हिन रिपोर्ट। तालके थिंदड़ीअ में थप खां वॾी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर फुलारियूं खानगाइण बावजूद बुनियादी मसइलनि जो शिकार आहे। सिमोरनो गिरोड़ शरीफ़ समेत परे परे खां ईंदड़ सभी मरीज़ जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हूंदा आहिनि उन्हनि खे अस्पताल जो अमलो हिक ई क़िस्म जी हिकु सीरप या 2 गोरियूं ॾेई वापसि रवानो करे छॾे थो, जॾहिं त दवाउनि जी खोट MBBS डॉक्टरनि जी खोट समेत ख़ानगी इदारे जे ज़िले फीसर ते उहो पिणु इल्ज़ाम आहे त उहो ॿिए अमले खे वीज़ा एवज़ छॾे थो, जंहिं करे सभी मरीज़ बग़ैर इलाज जे वापसि रवाना थियो वञनि था। अस्पताल जूं 2 एम्बुलेंसूं बि काफ़ी अरसे खां ख़राब हालत में पियल आहिनि, जंहिं करे जेके मरीज़नि लाइ बेलाभ बणियल आहिनि। 10 सालनि खां बिजलीअ जे ट्रांसफार्मर जे मसइले सबबि एक्सरे मशीन बि ख़राब पियल आहे, जंहिं सबबि मरीज़नि खे ॾुखियायूं पेश अचनि थियूं, जॾहिं त हिन अस्पताल में 72 फर्दनि खां मथे अमलो हुजण करे अक्सर उहे गाइब रहनि था, जंहिं करे 10 खां 15 नौजवान सैकड़ा छोकिरा अस्पताल जो समूरो कार वहिंवार हलाइनि था। का बि कान्हे का माण्हू 100 रुपया किरायो भरे हिते पहुचनि था, उनखे 2 गोरियूं मिलंदियूं। हर मरीज़ जो उहा ई गोरी आहे, हर मरीज़ खे उहा ई आहे। अवां मजबूर आहिनि इन ॻाल्हि जे मथां त कोई हेठि सुतो पियो आहे, कंहिं बेड ते 2 आहिनि या 3 आहिनि, तकलीफ़ जे अंदरि दवा बि कंहिं क़िस्म जी कान थी मिले। किरायो भरे अस्पताल में अचनि पिया, उन्हनि खे चयो लिखे ॾियनि था भई फलाणी वारी अस्पताल में वञो, दवा गोरियूं स्टोर तां वठो, बाक़ी असां वटि मौजूदु कोन आहे। वरी 1 तारीख़ ते अचो, 1 तारीख़ ते अचो था, वरी चवनि था अञा मथां माल कोन थो। हाणे ख़बर कोन आहे जे मथां माल अचे थो। हिते जेका नवां डॉक्टर हींअर जेका बि नवां आहिनि सभु पंहिंजो माल लिकाए वेठा आहिनि। कल्ह हिकिड़ो हिते मरीज़ आयो जंहिंखे कुतो खाई वियो ऐं उन जे लाइ बि सीरप उहा पिया ॾियनि, गोरियूं उहे पिया ॾियनि। अगरि कंहिंखे फट आहिनि त उनखे बि उहा पिया ॾियनि, जेकॾहिं कारी सही मरीज़ अचे पियो उनखे बि इहा पिया ॾियनि, ऐं उहा दवा ही आहे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त फुलारियूं अस्पताल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन यूसुफ शर सां गॾु असद शर, आवाज़ न्यूज़ सिंध।